तो जोगी है बदकिस्मती अरे इनके तो पोलियो जा थोड़ा प्याजो तो को वडो थिए बाकी इन पी को तो घट वांदी भली द यार इन मुआजमे की खिदमत तू त हिन सोणी धरतीअ जी तारीख़ बि लॼाएं थो इन्हीअ जी माना त तूं असांजी इज़त अंधनि खां बि घटि थो करे। मां त तोखे शादी करण थी तोखे ख़बर आहे त ये नाकाम ख़बरूं मूंखे कोन वणंदियूं अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 तूं मूंसां ज़ुल्म कयो आहे मां लानत कंदो आहियां अहिड़ी दौलत खे पर इहो सभु थियो कीअं सर लॻे थो त इहा घटि जो कादिर ख़ान सां टक्कर खाइण जी कोशिशि पियो करे अड़े अञा तो मोहब्बत जी ॻाल्हि करी मोहब्बत कॾहिं बि न आहे मरंदी बेवकूफ़ खामोश तू तो नौकर सां शादी करण थी चाहे सच्ची मोहब्बत की राजा होती मोहब्बत कुर्बान थी दो